बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज असीं सबक पंजों पढ़ंदासीं। सूर्य बादशाह। सूर्य बादशाह जो असुल नालो छा आहे? सवाल आहे, सूर्य बादशाह जो असुल नालो छा आहे? जवाब, सूर्य बादशाह जो असुल नालो सैयद मोहम्मद सिबगतुल्लाह आहे। सवाल, सूर्य बादशाह जो जनम किथे थियो? जवाब, सूर्य बादशाह जो जनम खेरपुर मीरठ जे भरिसां पीर ॻोठ में थियो। सवाल, खेनि सूर्य बादशाह छो थो सॾियो वञे? जवाब, सूर्य बादशाह अंग्रेज़नि जी हिक बि न ॿुधी। सूर्य बादशाह अंग्रेज़नि जी हिक बि न ॿुधी ऐं पंहिंजे मिटीअ जो मान मथाऊं कयो। खेसि सूर्य ते चाढ़े शहीद कयो वियो। उन करे खेसि सूर्य बादशाह सॾियो वञे थो। सिखनि ख़िलाफ़ कहिड़े पीर साईं पगारे जिहाद जो ऐलान कयो? जवाब, सैयद सिबगतुल्लाह शाह अव्वल। सिखनि ख़िलाफ़ जिहाद जो ऐलान कयो। सूर्य बादशाह धारियनि ख़िलाफ़ कहिड़ी हलचल हलाई? सूर्य बादशाह धारियनि ख़िलाफ़ कहिड़ी हलचल हलाई? सूर्य बादशाह धारियनि ख़िलाफ़ आज़ादीअ जी हलचल हलाई। सूर्य बादशाह जी क़ुर्बानी में असां लाइ कहिड़ो सबक़ समायल आहे? सूर्य बादशाह पंहिंजे वतन तां क़ुर्बान थी असां लाइ हिकु सुहिणो ऐं यादगार मिसाल छॾे वियो।